आहे सो इन जी मुज़म्मत था करियूं ऐं इहो मुतालबो था करियूं त हिन ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि खे बेरोज़गार न कयो वञे ऐं बुख न मारियो वञे ऐं हिननि जी जेके दुकान डाठा विया आहिनि उन्हनि खे उनजो मुआवज़ो ॾिनो वञे ऐं जिन इन ते इहा शरपसंदी कई आहे उन्हनि खे बि सज़ा ॾिनी वञे। को बि हिननि माण्हुनि कंहिंजे जेको आहे सो ॿिए जे प्लाटनि ते कब्ज़ो न कयो आहे। ई 50 सालनि खां हिते वेठा आहिनि। ओचितो कहिड़ो जेको आहे सो इंक्रोचमेंट सॼो शहर इंक्रोचमेंट में पियो आहे। उन्हनि मंझि बैंकूं ठहियूं पियूं आहिनि, वॾा वॾा कारोबार पिया हलनि। उन्हनि खे केर बि कोन थो जेको आहे सो कानून उते का बि गिरफ़्त कोन थो करे। सिर्फ़ु हिन ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि खे बुख मारियो पियो वञे। तंहिं करे इहो ॾाढो ग़लति पियो थिए। ऐं वरी बि जेके आहिनि सो सभिनी सियासी पार्टियुनि खे जेके समाजी माण्हू आहिनि उन्हनि खे अपील थो करियां त उहे सभु जेके आहिनि सो गॾिजी हिननि जेके आहिनि सो दोस्तनि जेके हिते मुतासिर थियल आहिनि उन्हनि बुख हड़ताल कई आहे। उन में सभ जा सभु अची शरीक थियनि ऐं कानून वारनि खे जेके आहिनि असांजा अन्नदाता उन्हनि खे था चऊं त बाबा अमी हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि खे बेरोज़गार न करियो, इन्हनि खे बुख न मारियो। न त ही माण्हू जेके आहिनि से हींअर त बुख हड़तालूं पिया कनि, न त पोइ वरी वधीक एहतिजाज कंदा ऐं इहो एहतिजाज रुॻो हिते कोन हूंदो पर इहो एहतिजाज अॻिते वधी बि सघे थो।